जामशोरे में सिंध डेवलपमेंट सोसाइटी तरफा समाजी अगवाणन के सरकारी इदारन ताईं राब्ते में आणण जे हवाले से सेमिनार कोठायो वियो। जीबीवी प्रोजेक्ट तहत कोठायल सेमिनार में वुमेन प्रोटेक्शन सेल जामशोरो, वुमेन कंप्लेंट डेस्क, वुमेन डेवलपमेंट डिपार्टमेंट, पुलिस, वकील ऐं सहाफ़ी बिरादरी शिरकत कई। उन मौके ते प्रोजेक्ट मैनेजर अब्दुल रब प्रोजेक्ट बाबत मुकम्मल ब्रीफिंग ॾिनी। गॾिजाणी बाद मारवी अवान, फौजिया अशरफ, शहनाज दाऊद, एम प्रकाश ऐं नूर मीराणी अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त जेको हिननि जो मेन मक़सदु आहे उहो इहो ई आहे कि जेके बि स्टेक होल्डर्स, जेके बि इदारा आहिनि उहे कमु पिया कनि, ख़ुसूसन औरतुनि जे लाइ उन्हनि खे हिकिड़ी जॻह ते आणियो वञे ऐं उन्हनि जो जेको रेफरल मैकेनिज़म आहे उनखे स्ट्रॉन्ग कयो वञे। त काफ़ी सुठो इहो कोशिशि आहे इन्हनि जी। ॾींहं मां ॾींहों ॿरंदो ऐं ईअं ई रोशनी फैलजंदी ऐं अहिड़े तरीक़े सां आउं सम्झां थो त ईंदड़ 10 साल खां पोइ असांजी औरत इंशा अल्लाह ताला उन जे मसइलनि में, उन जे ॾुखनि में, उन जे अहंजनि में न सिर्फ़ु कमी ईंदी पर मूंखे मुकमल यकीन आहे, वेसाह आहे त इंशा अल्लाह उहे ख़तमु थींदा। मां सम्झां थो त तब्दीली अचे पई, छो जो कंहिं वक़्त में ज़रूरत ई कोन हूंदी कंहिं औरत खे, ख़ासि तौर ते बहिराणी जी औरत खे, त उहो अची ॻाल्हाए सघे। अॼु तव्हां ॾिठो त असांजी औरतूं कीअं ॻाल्हाइनि पियूं, कीअं पंहिंजा हक़ वठण लाइ तयारु आहिनि। अवेयरनेस एतिरी अची आहे जो फीमेल्स पंहिंजो पाण में ई तब्दीली आणे ऐं पंहिंजो पाण जे मसइलनि खे हल करण जे लाइ उहो ॿाहिरि निकितियूं आहिनि, पंहिंजे लाइ आवाज़ खयो अथनि। तालीम जो राइट्स जे लाइ, पंहिंजे जेको डोमेस्टिक वायलेंस आहे उन जे राइट्स जे लाइ हर लिहाज़ खां हू ॿाहिरि निकिरी ऐं पंहिंजो पाण में आगाही आंदी अथनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।